अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरीं तव्हां दोस्तनि खां माज़रत देर सां वीडियो अपलोड करण जे लाइ। दोस्तो यूट्यूब ते तव्हांखे खोड़ सारा वीडियो मिलंदा जेके जायज़ रमज़ान ऑफ़र, फ्री इंटरनेट वग़ैरह, फ्री मिंट, रमज़ान पैकेज, सस्ता पैकेज, खोड़ इन्हनि ते जेको आहे त वीडियो दोस्तनि ठाहिया आहिनि जेके यूट्यूब ते रखियल आहिनि ऐं तव्हां बि शायदि उहे ॾिठा हूंदा ऐं उन में कुझु बि न हूंदो आहे, ख़ाली सिर्फ़ु कूड़ दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि ऐं तव्हां बि उन में अगरि परेशान थी चुका हो त तव्हांजे लाइ मां हिकिड़ो कोड खणी आयो आहियां जेको रियल ऐं सही आहे। बाक़ी तव्हां ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो, को बि अहिड़ो सस्तो पैकेज न आयो आहे। उन जे लाइ हिकु ई कोड आहे जेज़ वारनि जे लाइ। तव्हां जेज़ जेके सिम हलाईंदड़ आहिनि उन्हनि खे अगरि सस्ता पैकेज रमज़ान ऑफ़र में या उन खां अलावा बि तव्हांखे खपनि त उन जे लाइ हिकिड़ो ई कोड आहे जंहिंमें तव्हांखे सस्ता पैकेज मिलंदा। त उहो तव्हांखे मां कोड ॿुधायां थो जेको आहे *5555#। जॾहिं तव्हां जेज़ सिम ते मिलाईंदव, ही मां अॻ में बि इन ते वीडियो ठाहे चुको आहियां, वरी ॿीहर दोस्तनि लाइ ठाहियां पियो। ही ॾिसो, असां वटि 3 ऑफ़र आयूं आहिनि। 300 मिंट SMS 20 MB 14 रुपए में। वरी ॿिए नंबर ते आहे 50 मिंट हिकु ॾींहं लाइ 2 रुपए में। वरी अनलिमिटेड मिंट फेसबुक 2 कलाकनि लाइ ऐं मिंट जेको आहे त 7 रुपए में। वरी तव्हां अञा हिन जा वधीक पैकेज ॾिसणु चाहियो था, वरी 99 हणी करे हेठि जेको मोर वारो ऑप्शन आहे, वरी तव्हां मोर ते वेंदव त हिते मां वरी वापसि वञा, वरी तव्हां 98 हणी करे वापसि वञो। वरी तव्हां ॾिसो त वरी जेको आहे त हाणे ॿिया पैकेज न आया त वरी हिनखे तव्हां कैंसिल कयो। इहो ऑफ़र जेकी असां कोड मिलायोसीं हिनखे असां कैंसिल करे वरी ॿीहर असां 5555 कोड जेको आहे त मिलाईंदासीं। वरी असां कोड हणंदासीं त वरी तव्हां ॾिसो वरी नई ऑफ़र आई आहे, ज़बरदस्त ऑफ़र जेकी हिकु नंबर ते आहे। वरी तव्हां अगरि हिनखे ॾिसणु चाहियो था त हिकु हणी करे असां हिन में ॾिसूं त ज़बरदस्त ऑफ़र में असांखे छा थो मिले। ज़बरदस्त ऑफ़र में असांखे 3 ॾींहंनि लाइ 100 मिंट 1000 MB जेको आहे त 35 रुपए में मिले थी। हे दोस्तो कंहिं दोस्त वटि मुख़्तलिफ़ ईंदा, कंहिं थी सघे मूं वटि अञा घटि पैकेज अचनि था, तव्हां वटि अञा वधीक ईंदा। हर माण्हू वटि पंहिंजा पैकेज शो थींदा। तव्हां वटि थी सघे मूंखां वधीक सस्ता पैकेज शो थियनि। तव्हां बि इहो ट्राए करे ॾिसो, *5555# मिलाए करे तव्हां बि पंहिंजा पैकेज चेक कयो। ही हर जेको आहे त मोबाइलिंग वारा हर माण्हू खे मुख़्तलिफ़ हिन में सस्ता पैकेज फ़राहम कंदा आहिनि। तव्हां वटि चेंज नज़र ईंदा। हिकिड़ो पैकेज आहे 100 मिंट वारो जेको महीने जे लाइ शायदि मुंहिंजे ख़्याल में 30 रुपए में आहे। उहे पैकेज बि कंहिं वक़्तु मूं वटि नज़र ईंदो हुयो पर हाणे नथो अचे। शायदि तव्हां वटि उहे पैकेज सस्ता नज़र अचनि। त दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि त दोस्तनि मूंखे चयो त तव्हां VPN ते हाणे वीडियो नथा ठाहियो। त VPN ते दोस्तो न ठाहिण जो मक़सदु इहो ई आहे त VPN ते जेकॾहिं असां वीडियो ठाहियूं था त यूट्यूब जे कॉपीराइट जे हिसाब सां उन में मसइलो थिए थो। पोइ इन जे लाइ असां VPN ते वीडियो ठाहिणु बंदि कया आहिनि। इनशाअल्लाह VPN खां वधीक तव्हांखे सस्ता कोड ॿुधाए तव्हांखे उन मां फ़ाइदो वठाईंदासीं। ऐं मुसलसल वीडियो न ठाहियो हुयोसीं। अॼु मां सोचियो त रमज़ान जो भलारो महीनो आहे ऐं दोस्तनि खे कुझु फ़ाइदो ॾिजे। हीउ जेको कोड आहे इहो तव्हां मिलायो, इनशाअल्लाह तव्हांखे हिन कोड मां फ़ाइदो थींदो। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।